Ya
दोस्तन खे अपील मेहरबानी करे थोरो पंज पासे थोरो पहुंचे मेहरबानी अदा तव्हांखे असां जी गुज़ारिश था कयूं त बराए महिरबानी असां तफ़रीह ॿुधाए वठे महिरबानी करे दोस्तनि खे गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे असां तफ़रीह न कयो अदा असां जी गुज़ारिश था कयूं महिरबानी करे असां तफ़रीह ॿुधाए न कयो बाक़ाइदे जॾहिं साहब अची चुको आहे तव्हां सभु सां मिलंदो महिरबानी करे असां तफ़रीह खां हिन मजलिस खे बचायो दोस्तनि खे गुज़ारिश आहे स्टेज तां हेठि लही वञनि महिरबानी करे हाजी संजो दी बरकरार रखंदे माण्हू ने पहिले हटाए ज़िले नायब सदर हाजी खान जांडे पंहिंजे माण्हुनि खे चवे त संजो दी यादि में मुकमल करे स्टेज का बिल्कुल माण्हू खे निशानो बनायो मेहरबानी करे स्टेज तां हेठि लही वञो मुनवर खबर के शामिल जेके देखे ता बीठा स्टेज ते सब जगह मुनवर खबर टास्क फोर्स जेके बाहर असां नौजवान उन्हनि सां केर बि तगड़ न करे स्टेज ते रश लगाओ तव्हांखे मोकरबार जानमा मंदिरनि ते ध्यानु ॾियो अचे महीना सेक्रेटरी लाइ रश लगाओ मेहरबानी मेहरबानी करे कोई रश हटाए जेके सिक्योरिटी खाना मेहरबानी करे जेके भी बाहर स्टेज आहिनि मेहरबानी करे हथ भरी गुज़ारिश था कयूं त हेठि लही वञो असां ते रहम कयो था हेठि लही वञो तफ़रीह निशाने न बनायो मेहरबानी करे स्टेज तां हेठि लही वञो त जीअं असां हिन महफ़िल जो आगाह करे सघूं आगाह मेहरबानी करे स्टेज तां हेठि लही वञो त असां हिन महफ़िल जो आगाह कयूं खोली पियो
मोबाइल की जे दोस्त के सामान जो ख्याल कजो असांजी मीडिया सेल जा जेके नौजवान जेके भी अदा मेहरबानी करे स्टेज ना हेठ लई वञो मुंहिंजा ॿाहिरि मेहरबानी करे सभिनी शुरूआत कई असां जेके बि दोस्त दशहरे जा आहिनि ॿार आहिनि उन्हनि खे हथ ॿधी अर्ज़ु कंदासीं त हेठि लही वञनि न त असांजी सिक्योरिटी रिकॉर्ड आई ॾेई करे बि हेठि लाहींदी असांजी तरफ़ां बदइज़ती न सम्झे महिरबानी करे इज़त ऐं अशराफ़त ऐं प्यार ऐं मोहबत सां चवंदा जेके बि मथे बीठा आहिनि स्टेज ख़ाली कंदा त असांजा चेयरमैन साहिब आहिनि ऐं मर्कज़ जो जनरल सेक्रेटरी आहे ऐं ॿाहिरां दोस्त आहिनि उहे ख़िताब करे सघनि महिरबानी थींदी ऐं चेयरमैन साहब के भी मिठाणी भी टाइम ॾिनल आहे मोरे में भी टाइम ॾिनल आहे एतिरो चेयरमैन साहब वटि टाइम न आहे जेको असां ही जलसो कयो आहे ऐं जलसे खे कामयाबी जी सूरत में महिरबानी करे दोस्त हेठि लही विया बाबा हेठ पियो त पहिरों खां शुरू कयो बाबा हेठ पियो अदा हेठ माण्हू अच्छा शाबाश अरे साईं दोस्तन हिन साइड अरे मेहरबानी करे असां सभिनी दोस्तनि खे वरी बि हथ ॿधी अर्ज़ु था कयूं महिरबानी करे असां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ शुरू कयूं महिरबानी थींदी असां उन शहरवासी खे अपील था कयूं महिरबानी करे महिरबानी करे थोड़ा मेहरबानी सुठी ॻाल्हि कान्हे हिकिड़े मिंट जी मोहलत ॾियूं था ठीकु आहे पर अगरि सभिनी भाइरनि खे चऊं था हेठि लहो असांजा महिमान जंहिंखे दिलि ॾिनो आहे हथ मथे करे मां माइक ते बीठो आहियां हुनखे दिलि जो वाइदो आहे महिरबानी कर मां ही बाहूं में ॿुधायां हे स्टेज ख़ाली कयो जेकॾहिं तव्हां स्टेज ख़ाली न कंदो त प्रोग्राम न थी सघंदो भाई एॾो वॾो प्रोग्राम बदनसीबी जे वर चढ़ी वेंदो ऐं मुखालिफ़ बि असांखे को खिलूं कंदा मां सभिनी खे हे हथ अधु मुंहिंजा ॿधी अर्ज़ु थो कयां त हीअ जेका स्टेज आहे यानी की ड्यूटी आहे प्रोग्राम शुरू कयो प्रोग्राम शुरू कयो
मेहरबानी करें जे अगे दोस्त अपने स्टेज ते आना तो वो हेठ लान का सा तिलावत शुरू कराई तलावत जलाए हियर इन प्रोग्राम जो आगाज हद से कुरान शरीफ जी तलावत से मेहरबानी करे सब सुकून समझो ऐं जेके स्टेज ते दोस्त आयो बिगे जरूरत है सब हेठ लो मेहरबानी मां तलावत जे लाए अर्ज कन से फरहाद गनी बिस्तरो के फरहाद गनी बिस्तरो अचे ऐं तलावत चले इहो फरहाद गनी बिस्तरो आदा न छजो फरहाद गनी बिस्तरो और पते जो याद करा दिए बड़ा भाई अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिना सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलज़्ज़ालिन। बाकायदा हिन प्रोग्राम जो आगा असांजे सदर साहब चेयरमैन साहब जो टोपी कराया ऐं असांजा जनरल सेक्रेटरी आरिफ बशरी अजय भाई चेयरमैन साहब के आरिफ बशरी असा सीनियर नायब से दादा मेरे लिए आपको महत्व ही गए भी अंदर नहीं बड़ी कर जाऊंगा अवल अल्लाह वली आला आलम जो धड़ी कादर वाजी कुदरत सा कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहु राज़िक रब रहीम सो सारा सच्चो धड़ी चए हमद हकीम करे पान करीम जोड़ियो जोड़ जान जो मेहरबानी करे असा दोस्तन के गुजारिश था क्यों त स्टेज ता लही थोड़ा अफरा तफरी के खत्म कर ता सा स्टार्ट वठूं बाकायदे इन प्रोग्राम जो असा वल टाइम भी थोड़ा सारे जो सजवा चेयरमैन साहब ने
थी वेंदो रूट चेयरमैन साहब जा ठहियल आहिनि महिरबानी करे दोस्त स्टेज जा बेहतर अमल थींदो ऐं चेयरमैन साहब ख़िताब कंदो असां जिले सदर साईं दीन मोहन नगर के या गुजारिश था कयूं त इहो इलेक्शन इमारत खे हाणे बंदि कनि त असां प्रोग्राम खे बाक़ाइदे स्टार्ट कयूं अदा टाइम की काफ़ी किल्लत आहे महिरबानी करे अफ़रा तफ़री बंदि कयो त हिन प्रोग्राम जी शुरूआत कयूं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे स्टेज ख़ाली कयो जीअं हिन प्रोग्राम जी शुरूआत कयूं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे स्टेज ख़ाली कनि जीअं असां हिन प्रोग्राम जी शुरूआत करे शेरन खे अहदेदारनि खे हथ वधी गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे हेठि लही वञो जीअं असां हिन प्रोग्राम जी शुरूआत करे सघूं असां जेके यूथ जे उहिदेदारनि खे उन्हनि खे बि महिरबानी करे चवंदासीं स्टेज ख़ाली कनि त असां पंहिंजे प्रोग्राम जो ऐं पंहिंजे क़ाइद जो ऐं उन्हनि जे दोस्तनि जो ख़िताब ॿुधी सघूं ऐं महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते स्टेज ख़ाली कयो असां तव्हांखे 50 दफ़ा चयो आहे तव्हां ॿुधो ई कोन था हाणे तव्हां अलाए कहिड़ी ॿोली ॿुधंदव असांजे महिमाननि खे डिस्टर्ब न कयो महिरबानी करे जेके महिरबानी करे उहे वेठल ई त जीअं असां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ शुरू कयूं असां दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे स्टेज ख़ाली कयो ऐं असां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ शुरू अवल अल्लाह अली आलम जो धनी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वादहू राज़िक रब रहीम सो सोया सजो धनी चए हमी करे पाए करीम जोड़ू जोड़ जहान जो हाणी गुज़ारिश कंदुसि फराज गनी विसड़े खे ते अचे ऐं नगम पढ़े अदा जेको ये प्रोग्राम मां ॾिठो ॾाढी ख़ुशी थी ऐं दोस्तनि जे जसू जे ऐं पंहिंजे डिसिप्लिन जो गुज़ारो कयो दोस्त सभु लही वञो त जीअं प्रोग्राम बाक़ाइदा शुरू कयूं ऐं शाइरी पढ़ंदो हिन करप्ट माफिया जे ख़िलाफ़ जेका सॼी जी भींग में पंहिंजो उल्लू सुधो करणु चाहे थी इन्हनि सां समाज और टेण जे लाइ हिन वक़्तु तयारु आहियो शाइरी कई आहे तव्हां ॿुधायां थो वतन सिंध सारो वतन सिंध सारो बुखई बीमारी न कोई सहारा गुरबत बदहाली या दुश्मन जी चाली खलासम दिलासार गो पाप वाली किसी को न तो साहब सांडा है तू जो जाए इंतजार है महंगाई आकाश गिरताए दो तितरई कुकड़ के फटाए दो खुदकशी बार विकिरण जा होगा रड़ी गुर्दा खपाइण जा होगा पूर सालिम मारे तो मारवी गाड़ी आदम करे कारोकारी सराद तड़लब बनाए छड़ी तो हर शय सिंधी खपाए छड़ी तो गरीब अल्लाह हजार माहौल दियो चमन सुणो आकी कशकोल दियो मजबूर मानू मानी के भेले कुछ को न बचियो माई अबेले परेशानी चेहरा माना वही मुल्क मोहतान समझे आयारा रुगो खोपी खोप मुझो वतना रुगो खोपी खोप मुझो वतना मरे तो मानू नरवानी कफना वसीलाज पुरजंत खामोश वसीलाज पुरजंत खामोश ओड़न में डूबल लगाऊं नौकरी पे संत निकली पियो नौकरी पे संत निकली पियो विसाई के जुबारे दियो सहूलत जे कौन खे तुंजा पांजा ही छानता बरबटा इंसान को मनुराए छड़े थई सुकून सुखारा पिटाए छड़े थई क्या दी सारी तारीख जन कभी
तरक्याती स्कीमों करप्शन कमीशन गड़बड़ थी वियो हाई कोर्ट डिसीजन इनकम सपोर्ट वतन कार्ड नवाजी जियाला अजाया जमहूरियत हवाला बरसात वारन जो राशन पे खाई बरसात वारन जो राशन पे खाई ओगा चीजा ने टिकड़ी से पाई अब्दुल्ला इंसाफ बनियो मजाका हर चाय बैठो सोरा मजाका बिहार आ गई जे गुलशन पे कुत्ता इसकी बिहार आ गई जे गुलशन पे कुत्ता इसकी ठंडा हरंद बंदा आवाम परेशान की बनता मिस्कीन मारला फैलाए धिका मिले पियो माण्हुनि खे मिठो ज़हर खुदा जो तो थे तुझे नाज़िल कर मिले पियो माण्हुनि खे मिठो ज़हर खुदा जो तो थे तुझे नाज़िल कर वॾा ही ने भागा तुझा आहिनि चेला तू पंहिंजा नवाज़ी माण्हू वेला अगूर निंड तू सुम्ही पेड़ी सियासत थी पई तादी केॾी लाड़ई थर जी सूं लुटनि था उड़स मोर मरनि था वसवारनि जा पंध परहा अंग्रेजी कानून छा मिनिस्टर ऑफिसर चूंडियल नुमाइंदा मिनिस्टर ऑफिसर चूंडियल नुमाइंदा कुछ सोच सिंध जो खुदा जाओ बंदा वतन जे वेरनि सां वेठो तू गॾा हाणे न को ॿुधंदो तुंहिंजी को टाटा रुगो तोला आहे लानत मलामत मुंहिंजी सिंध पोइ रहंदी सलामत कलाकार तोला टंगीदासीं हाणे ज़ुल्म तुंहिंजो घर ॾसींदासीं हाणे असल में तूं आहीं अवाम जो नौकर ॾिसो हाणे कीअं थो वठी वञ तूं जोकर क़ौम जी हालत कीअं बदिल पई अदब वारनि जी आ बेअदबी अहिड़ो कारो दौर न घुरिजे गॾु थियूं ॿियो गौर न घुरिजे उथो हक़ वठूं ऐं सभु कटियूं गनी सिंध तां घोर थियूं सुरडियूं विस्तड़ा सिंध तां घोर थियूं सुरडियूं या रब तोखे दुआ अथई 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 भाऊ कादिर बाकादिर चांडे लाइ हिकिड़ो शेर पेश कंदुसि घर घर घिटीअ में तूं घिंड थो वॼाई घर घर घिटीअ में तूं घिंड थो वॼाई ए माए फरोश तूं हर हंध तुंहिंजो हर हंध आयो हुको हाणे आऊं तकरीर लाइ दावत ॾींदुसि पेल के जनरल सेक्रेटरी अब्दुल कयूम चांडे खे तो अचे ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम एकोक तिखी सनेवार खंजर खां तिखिया एकोक तिखी सनेवार खंजर खां तिखिया हे फोक थदे ही रोतर खां थदिया हे कौम सुती पईया वहन जे मुकाम में मगर जे ही कौम उथी पए त माशर खां तिखिया नाले अब्दुल कयूम चांडियो मोहतरम जनाब भा कादिर चांडियो साहब शेर सिंध ऐं मोअज़्ज़िज़ मेहमान आयल ऐं असांजा सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम जीअं त मां पंहिंजे नौशाद फिरोज़ जे मसइलनि ते कुझु रोशनी विझंदुसि जीअं त असां पंहिंजे नौशाद फिरोज़ में रहूं था उनजी सूरत हाल तव्हांजे अॻियां आहे मिठाई रोड आहे मेन रोड आहे पर उनखे ड्रेन सिस्टम करे छॾियो अथनि हींअर ताईं तव्हांजे अॻियां आहे ईअं सम्झो त ड्रेन सिस्टम जो ॾेख पियो सॼे त अहिड़े हिसाब सां केतिरा ई मसइला नौशाद फिरोज़ जा पर असांजे अफ़सोस आहे जो मां हिन माहौल में रहां थो मां हिकु 20 साल जो नौजवान या सोच रखां थो पर 50 साल जा माण्हू रहनि था पोइ बि ख़ामोश छो आहिनि अफ़सोस थींदो आहे मूंखे इहो सोचे करे त एतिरे नाच सां बि नौशाद फिरोज़ सां आहे हितां जा कामोरा ज़रबता आहिनि ही ज़रदारी वारिस ख़तमु करण जे लाइ असां निकिता आहियूं इंशाअल्लाह असांखे ही बहितरीन हिकु प्लेटफॉर्म मिलियो आहे धरती धानी तारीख़ ऐं कादिर चांडे जी अॻवानी में इंशाअल्लाह असां हुन सां गॾु आहियूं तव्हांजी असांजा मोहबत हुजे ऐं तव्हांजो असांजा साथ हुजे इंशाअल्लाह असां ही पंहिंजे प्लेटफॉर्म सां कामयाबु थींदासीं आख़िर में मां इशार चई पंहिंजी जाइ वठंदुसि
जो आम उजारे सो जीअंदो रहंदो, जो आम उजारे सो जीअंदो रहंदो, जो क़ौम जियारे सो जीअंदो रहंदो। तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक्का मूंखे, जो सिंध सवारे सो जीअंदो रहंदो। महिरबानी महिरबानी। या रब तके दाते या रवादे ने तो जे नौशरदारन जे काबूरन के खबर पहुंचे ते धरती जड़िया मार सचिया। या रब तके दाते सिंध बेगुनाह या रब तके दाते सिंध बेगुनाह या रब तके दाते सिंध बेगुनाह काबूर अल्लाह पादर भाऊ कादिर रब काबूर अल्लाह पादर भाऊ कादिर रब काबूर अल्लाह पादर भाऊ कादिर मिट्टी सां मोहब्बत मुझो ईमान आए, यो इश्क मुझो मकान आए, सिंध ता हर शे हर जन्म कुर्बान आए। हानी आओ दावत ॾींदुसि ठरी मीरवा जे सदर बाबर अमर खे तो अचे स्टेज ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। ठरी मीरवा जे सदर बाबर अमर हवा स्टेज जाने मेहरबानी करे स्टेज जीअं धरती घणी तेरी जीअं भाउ कादिर चाढ़ियो जीअं सिंध हिते जंहिं मक़सद जे लाइ भाउ कादिर खे गॾु कयो आहे उहो मक़सद सभिनी खे ख़बर हूंदी। हीअ ज़रदारी वायरस जेका सिंध खे लॻी आहे, मुसलसल सिंध खे लुटियो आहे। सिंध जे मारूअड़नि खे हिन ब्लैकमेल करे, हिन वोट वठी करे हथ सां सिंध खे ॿोड़ायो आहे। केमछा वक़्त खां वठी ठरी मीरवा ताईं जेके पाणी हिन सिंध खे तबाह कयो उहे सभिनी खे ख़बर आहे। सभु ॾिठी हूंदी हिकु मींहं जो पाणी कोन्हे, हे ज़रदारी हथ सां सिंध खे तबाह करे मथां पैसा घुराया जेके हड़प करे वियो। ऐं मूंखे अफ़सोस थींदो आहे सिंध जे माण्हुनि खे जेका लाइन में 100 माण्हू गॾु थी करे राशन जे कटे जे करे बीहंदा आहिनि। जेकॾहिं इहो DC जे घर जो 100 माण्हू घेराव कंदा, हिननि खे रोड ते अचण जी ज़रूरत ई न पवंदी। ही ज़रदारी माफिया जा गुंडा हिकु हिकु पैनल MLA खां वठी MP ताईं DC AC चेयरमैन ज़रदारी माफिया जा ही सभु पालियल गुंडा आहिनि जेके सिंध खे लॻा आहिनि। उन्हनि खे ख़तमु करण जे लाइ मुंहिंजो चेयरमैन मोहतरमा भाऊ कादिर चंडो हिन जलसे लाइ खिताब बि कंदो ऐं तव्हांखे ॿुधाईंदो बि। हिन जो साथ ॾियो सिंध जा नौजवान, न त मुस्तक़बिल में तव्हां हिकु क़ौम लिखी वेंदो हूंदो न। उथणो पवंदो, वेहणो पवंदो हिननि बेग़ैरतनि सां, हिननि MPMN सां कुल में मिली करे ॻाल्हाइणो पवंदो। मां ठरी मीरवा जो टियों जलसो आयो जंहिंमें मां तकरीर कई। मूंखे मुसलसल MPMN खां वठी DC AC ताईं मोतमार धमकियूं मिलियूं। छा मां बस करे वञा? मां कादिर चाढ़ियो साथ न ॾियां? न, मां विढ़ंदुसि बि, मां मरंदुसि बि। सिंध जे लाइ मां मरण बि आयो आहियां। मां ठरी मीरवा खां वठी करे बंदि करे हिते भाऊ कादिर जो साथ ॾियण आयो आहियां। मूंखे मंज़ूर आहे हिननि जी गोली हज़ारे नौजवान, केतिरा ई नौजवान माराया विया आहिनि। भाऊ मूंखे मुसलसल हिन जी न्याणी जेका शफ़ीक सोलंकी वेठी आहे, मुसलसल पुलिस जी बदमाशी जी करे हिन खे गुंडागर्दी करे मारियो वियो आहे। न्याणी इंसाफ़ जी आसीर में, भाऊ कादिर जी इंसाफ़ जी आसीर में वेठी आहे। भाऊ कादिर चाटे छा हिन खे ज़रूर मिलाइजो। जेका न्याणी शफ़ीक सोलंकी जी वेठी आहे जंहिंखे ऐसे शो करे लोहारी करे मारियो वियो आहे, हिनखे इंसाफ़ ॾियारिजो। मां हिन शहर चई ख़तमु कंदुमि पंहिंजी तकरीर खे के विकिया के झुकिया किन कई कन लाटार ए कादिर जांडा तुझा ॾेका ॿार अॼु बि ऊंचे घाट तां जीअं करप्ट कामूर अल्लाह पादर करप्ट कामूर अल्लाह पादर नेठ बिटाई तुझे सर ते तुझा साथी जागी पिया। नेठ बिटाई तुझे सर ते तुझा साथी जागी पिया। महिमाननि जे गोड़ ऐं ते घर जा भाती जागी पिया आहिनि। हाणे आऊं दावत ॾींदुसि ज़िले नौशहरे जे नायब सदर गुलाम मोहम्मद तगर खे तो अचे स्टेज ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। ये डाकू डाकू ज़रदारी लख लानत तुझ पे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ज़रदारी इज्जत इमाम धरती धनी जे चेयरमैन मोहतरम कादिर चांडियो साहब ऐं
असांजे जेके यूथ जा सदर मेरापुर जा दोस्त विछाणे जा दोस्त असांजे बहादुर ज़िलो नौशरो फिरोज जे धरती धणी जे सदर दीन मोहम्मद तगर सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तो अॻे असां बेवारस हुआसीं, असांजो को बि वारस कोन हो, कॾहिं कंहिंजे पोयां हूंदा हुआसीं, कॾहिं कंहिंजे पोयां हूंदा हुआसीं, पर हे तव्हां ॾिठो हूंदो किरोना ही आई त किरोना जे लाइ हिकिड़ी वैकेंसी तयार कई हुई, पर असांजे कादर चांडो साहब ज़लदारी साहब जे लाइ वैकेंसी आहे। इन बरसात में कंहिं बि गरीब खे राशन कोन मिलियो, वॾेरा राशन खणी विया ऐं डीसो जे वञण खां पोइ वरी भई वॾेरा छा पिया चवनि अदा डीसो माल खाइयो। अड़े मां तव्हां खां पुछण थो चाहियां, तव्हां पंहिंजा ॻोठा भरे छॾिया, तव्हां पंहिंजा बगुला भरे छॾिया, कंहिं बि गरीब खे तव्हां राशन न ॾिनो। मां ज़लदारी माफ़िया खे ॿुधाइण थो चाहियां त असां मालकी वारा आहियूं, मता तव्हां सम्झी छॾियो असांजो ॿार हींअर असांजो बचियो आहे, असांजो जीअण असांजो मरण मोहतरम कादर चांडियो सां गॾु आहे। मां सलाम थो कयां हिन पिंडाल जे सभिनी दोस्तनि खे। एॾो प्रोग्राम थोरे में ॾिसी करे मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। पीपुल्स पार्टी वारा नारा हणंदा आहिनि, गाॾियूं मोकिलींदा आहिनि, पैसा मोकिलींदा आहिनि, एतिरो पिंडाल गॾु कोन थींदो आहे। हिकिड़े सदर जे चवण ते हेतिरी खंड गॾु थी आहे। मां दोस्तनि खे जस थो ॾियां, मां ॿुधाइण थो चाहियां पीपुल्स पार्टी वारनि खे, पीपुल्स पार्टी वारो हाणे यादि रखी छॾियो जेको तव्हांखे खाइणो हो सो खाई वियो। असांजे ज़िले नौशरो फिरोज जी तव्हां हालत ॾिसो, मिठाणी रोड ॾिसो, उते पाणी बीठो आहे, जंहिं मां टीएम होॾे वञूं था जेको अदा बजट वठी आहे। हाणे टीएम मां तोखां पुछण थो चाहियां उहे बजट वारा केरु आहिनि, वरी खिली करे चवनि था दादा तव्हांखे ख़बर कान्हे। हाणे तव्हां ॿुधायो त सही केरु खड़ी वियो? टाइम तमामु थोरो आहे, मां वरी बि दिलि जे कहण सां असांजे जेके हिन प्रोग्राम में आहिनि उन्हनि खे दिलि जे कहण सां धरती धड़ी जे तरफ़ खां ऐं दीन मुंतज़र सां भले कर चवां। या रब तके दाद दई, या रब तके दाद दई, तू चा न पुछा, तू चा न लुछा, पर तोखा हिकिड़ी ॻाल्हि पुछा, तू के ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मान रुगो। हाणे आऊं दावत ॾींदुसि साईं खे चांडीअ खे त हू अचे ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। मां नारे ताल के बाद साईं खे चांडियो हिकु शेर पेश कंदुसि। सरदारी कंदो हाणे पंहिंजे जीअण खां बेज़ारी, सरदारी कंदो पंहिंजे जीअण खां बेज़ारी, हाणे थियो ख़ौफ़ ख़तम चांडियो हुन मथां भारी, हाणे थींदो ख़ौफ़ ख़तम चांडियो हुन मथां भारी, ख़ौफ़ ॾियो सरदारी माफ़िया खे सबक चौधारी, हिकु ॾींहुं उन ई ज़मीन ते कंदो तौबादारी। आयो कादर कामरेड चांडियो जॾहिं पुॼंदो हर क़ौमत भॼंदी धारी, जीअं कामरेड साईं खे चांडियो नारे वारो अलाह कंदो हिकु ॾींहुं आज़ाद थींदी सिंध सारी, मुर्कंदी सिंध सारी, जीअं सिंध जीअं कादर चांडियो। असां हिन प्रोग्राम में अचण ते तगर बिरादरी जा बहुत शुक्रगुज़ार आहियूं। अली मोहम्मद तगर ऐं असांजो वॾेरे मीरल जो फर्ज़ंद उन खे बि हिन प्रोग्राम में भले कारजूं। ॾींहं ते झुड़भाया मूंखे नथी लॻे लुक, झंडीअ चाढ़ियो जान खे वेठे डोरियम ॾुख, माण्हुनि लेखे बुख मूंखे सिक सजण जी। सोशल वर्कर असांजो कंडियारे खां आयो आहे GM कलेरी, उनखे गुज़ारिश आहे त अची स्टेज ते ॿ टे ॻाल्हियूं असांजे हिन सिंधी क़ौम खे ॿुधाए। बाईस करोड़ पाकिस्तान की आवाम, 22 करोड़ पाकिस्तान की आवाम और उनमें मौजूद 8 करोड़ मजलूम सिंधी
बराए मेहरबानी एक मेरी बात सुने कि स्टेज पे जो ये हरकत हो रही है तो बंद करें, क्योंकि मेरा आज खिताब जो है ये मजलूम की आवाज है और ये मजलूम की आवाज और ये एहतजाज हम चाहते हैं कि बाला इख्तियार हमसे पूछें, हम उनको बताएं। उससे पहले यहाँ स्टेज पे जो लोग खड़े हुए हैं वो साइड पे हो जाएं ताकि धरती धड़ी तहरीक के जो चेयरमैन साहब हैं कादिर चांडियो वो भी सुने और इस रियासत पाकिस्तान के रखवाले भी सुने कि हमें आज हम इकट्ठे हुए हैं उसका मकसद क्या है। हम जो मुतालबा करना चाहते हैं तो सबसे पहले चीफ जस्टिस पाकिस्तान सुप्रीम कोर्ट से मुतालबा, उसके बाद हम दूसरा मुतालबा करते हैं जिसके पास ताकत भी है और वो कर भी सकते हैं, वो है मुंतखब आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर साहब। तो आज ये लोग नौशरा फिरोज के लोग पूरी सिंध के लोग एहतजाज में हैं, उनके साथ जुल्म और ज्यादती हुई है। वो कैसे हुई है? किस तरह जुल्म हुआ है? हालिया बारिशों और तबाहकुन सैलाबकारियों से जितने सिंध के लोगों का नुकसान हुआ है, आज भी वो लोग न उनको टेंट मिला न राशन मिला, अरबों रुपयों की इमदाद आई। आज जो एहतजाज कर रहे हैं इसको सुने, ये मकसद है हमारा इकट्ठा होना, ये कोई तमाशा नहीं है। हम मजलूम हैं और मजलूम अपनी आवाज बुलंद तब तक करेगा जब तक कोई सुनेगा नहीं। और हमने सिर्फ लाशें उठाई हैं आज तक। हम अगर अपने हक की बात करते हैं तो ये जरदारी वारिस और उसके जो जरासीम हैं एमएनए और एमपीए, ये हमारे ऊपर झूठी फायर करवाते हैं और हमें जेलों में बंद कर देते हैं। हम मजलूम आज जो एहतजाज कर रहे हैं, हमारा ये एहतजाज बाला इख्तियार सुनेंगे। सिंध के सैलाब मुस्तहिकीन के नाम पे अरबों रुपयों की इमदाद आई, वो किधर गई इमदाद? वो जो अरबों रुपये पैसा बाहर मुल्कों से भी आया वो आज तक सैलाब मुतासिरीन को नहीं मिला। आज भी सिंध के बच्चे, आज भी वो मासूम बच्चे, माए बहने आज भी वो बंदों पे बैठे हुए हैं, न उनके पास टेंट है, न राशन है, न दवाई है। आज भी वो बेयार मददगार बैठे हुए हैं, बताएं उनका पैसा किधर गया है वो लोग। अब हम लोग एक मुतालबा करते हैं, एक तो हमें राशन नहीं दिया लोगों का सैलाब मुतासिरीन का, हम उनमें शामिल हैं। हमने देखा है लोग तड़प रहे हैं, डायरिया, मलेरिया, डेंगू वायरस, भूख, अफलास में मासूम बच्चे मर गए, मगर इन बेगैरत हुक्मरानों ने इतना भी जहमत नहीं की कि उनके पास चल के जाते कि भाई तुम्हें क्या तकलीफ है, तुम्हें क्या चाहिए, हम तुम्हारी मदद करते हैं। मगर इनको गैरत नहीं आई। ये चोरों ने अरबों रुपया खा लिया और ऐलान करते हैं कि हमने इतने पैसा खर्च किए। हम पूछते हैं हुक्मरानों से कि खुदा के बंदो, ये दुनिया में जो कुछ हो रहा है आपको हिसाब देना होगा। आज जो ये कादिर चांडियो निकला है इसको अल्लाह ने भेजा है, ये घर से नहीं निकला, ये हम मजलूमों के लिए निकला है, मजलूमों की आवाज है और इसका एक ही नारा है कि तुम हमारा मजलूमों का काम करो, एम्बुलेंस भी मंगा लो, पुलिस की मोबाइल भी मंगा लो। ये हक वाले बात करते हैं, कोई जाहिल नहीं करते, ये इसको बोलने की लालच करी है, ये हमारे हुकूक के लिए निकले। हमारा मुतालबा ये है, देखो अभी हालिया कुछ दिनों में नौशरा फिरोज में एक बड़ा स्कैंडल हुआ है। 4 अरब 60 करोड़ रुपए डीसी नौशरा फिरोज ताशफीन आलम लेके भाग गया। इसके बाप का पैसा था, वो भाग गया। अब हम देखो हम मुतालबा किससे करते हैं? अभी सुनो, ये हक है, ये हमारा काम है, हम आवाज उठाएंगे। 4 अरब 60 करोड़ रुपया लेके भाग गया, उसके साथ कौन शामिल था उसका हम अब मुतालबा करते हैं आर्मी चीफ से। खुदारा आप इस करप्शन की, इस मेगा स्कैंडल की तहकीक करें। एंटी करप्शन तो चोरों की नानी है, वो तो इनके पास मिली हुई है।
हम मुतालबा आर्मी चीफ से करते हैं कि आप साफ शफाफ इंक्वायरी कराएं कि इस मेगा स्कैंडल में NHA के लोग मुलविस हैं, सिंध बैंक के लोग मुलविस हैं या सियासी लोग मुलविस हैं। उन्होंने 4 अरब 60 करोड़ रुपया लेके भाग गए। कौन मुलविस है? एंटी करप्शन पे भरोसा नहीं है। एंटी करप्शन का काम क्या है कि कोई बंदा अगर सरकारी शरीफ बंदा काम ना करे तो ये एंटी करप्शन वाले फाइल लेके आते हैं, ये काम करो नहीं तो तुम्हारे को झूठे केस में अंदर करेंगे। वो परेशान हो जाता है बेचारा, वो फिर जायलों का काम कर लेता है। एक और बात कि हम एहतजाज इसलिए करते हैं कि हमारा सीधा मुतालबा आर्मी चीफ से, क्योंकि आर्मी चीफ आसिम मुनीर आप कुरान के हाफिज हो, आपके सीने में कुरान मौजूद है। हम चाहते हैं कि इस कुरान के सदके में तुम हम मजलूमों का इंसाफ करो। हमें इस कमेटी से हमें चेयरमैन साहब मैं आर्मी चीफ से यही मुतालबा करता हूं कि साफ शफाफ इंक्वायरी होनी चाहिए। और दूसरी बात देखो, किसी की भैंस चोरी हो जाए, सारे गांव के मोहल्ले के लोग इकट्ठे हो जाते हैं, चोरों का पीछा करते हैं, पैरा लेकर उनके घर तक पहुंच जाते हैं। मगर डिस्ट्रिक्ट में 4 अरब 60 करोड़ की करप्शन हुई है। MLA भी नहीं उठा, MPS भी नहीं उठे, ना कोई बयान दिया, ना बाहर निकले। इसलिए नहीं निकले कि वो चोर हैं। हमें सबसे ज्यादा नुकसान देने वाले यही चोर है। और बिलावल भुट्टो बोलता है मैं वजीर आजम बनूंगा। किसका वजीर आजम बनेगा तू? जो भूखे हैं, जो टेंटों में बैठे हुए, जो बंदों में बैठे हुए, उनका वजीर आजम बनेगा। बंगलों में रहने वाला, अय्याशी करने वाला, सोने की प्लेट, चांदी के चमचों से खाने वाला तू वजीर आजम कैसे बनेगा? वजीर आजम बनने के लिए तुम्हें भूखा रहना पड़ेगा, तुम्हें बंदों पे बैठना पड़ेगा, तब तुम वजीर आजम बन सकते हो, वरना वजीर आजम नहीं बन सकते। ये मजलूम लोग न इनके पास तालीम, न रोड, न रास्ते, न अमन, न अमान, न अस्पताल। इस नौशहरा फिरोज के पूरे जिले में देखो कोई अस्पताल नहीं है, लोग सड़कों पे मर जाते हैं। कोई अस्पताल के साथ कोई यूनिवर्सिटी नहीं है कि यहाँ नौशहरा फिरोज के तालीम हासिल कर सके। यहाँ नौशहरा फिरोज में कोई स्टेडियम नहीं है, कोई यहाँ पर कोई बुनियादी सहूलत है ही नहीं। ये लोग कहाँ जाएंगे? हम मुतालबा यही आर्मी चीफ से करते हैं कि खुदारा हम पुरअमन हैं, हम पाकिस्तानी हैं, हम इस मुल्क से प्यार करने वाले हैं। हमारे बच्चे पैदा होते हैं, कहते हैं हम आर्मी में जाएंगे, अफसर बनेंगे, और अफसर बनते हैं और जाते इस मुल्क की एक इंच के लिए अपनी जानें दे देते हैं। और अब भी आप देखेंगे नौशहरा फिरोज के रोडों पे शुदा पाकिस्तान के बोर्ड लगे हुए हैं। इसलिए जो बच्चा पैदा हुआ है, बड़ा हुआ, उसके माँ बाप ने पाला, उसने इस वतन के लिए जान तक दे दी, और वो वतन आज चोरों के, लुटेरों के हवाले है। हम चाहते हैं लुटेरों का खत्म हो जाए। इस पाकिस्तान को बचाने के लिए, मजबूत करने के लिए 400 पॉलिटिशियन का खून चाहिए। वो करप्ट चोर जो है उनको इस मुल्क से खात्मा करना होगा, और वो कर सकता है तो आर्मी चीफ कर सकता है। क्योंकि अगर कोई बीमार होता है तो उसको बुलेट की जरूरत होती है, खून की बोतल की जरूरत होती है, तब वो ताकत वाला बनता है। इस वक्त इस मुल्क को माशी तौर पे कमजोर किया गया है। यहाँ अफगानी भी आ गए हैं, यहाँ पर चोर भी आ गए हैं, लुटेरे भी आ गए हैं। आज ये मुल्क 400 पॉलिटिशियन का खून चाहता है। वो जब तक इनका खून नहीं बहेगा और बहेगा तब इस मुल्क की माशत भी मजबूत होगी, डॉलर भी गिरेगा और हमें हकूक भी मिलेंगे। ये अरब के लोग सिंध बेगुनाह सिंध बेगुनाह हम जो बात करते हैं वो एक ही बात है। सिंध से जरदारी वायरस और उसके जो जरासीम है, जिसको MNA और MPS बोलते हैं, उनका खात्मा जरूरी है। दूसरी बात कि इस मेगा करप्शन के स्कैंडल की जांच आर्मी खुद करे, जो मुलविस है उनको सरेआम गिरफ्तार किया जाए और उनको सजा दी जाए। बड़ी मेहरबानी आपकी। पंहिंजे ख्यालनि जो इज़हार मुनवर खोखर साहब राजा रेस सोलंकी खे चवंदासीं, चेयरमैन साहब खे अजर कराईंदो, हुनखे जॻह जे मथे चढ़ी अचे।
मनोहर खोखर के जी धरती घणी तहरीक जी हा कादर चालियो जी धरती धणी तहरीक जो जेको पैगाम वो पैगाम पंहिंजे सिंधी माण्हुनि लाइ आहे जेके माण्हू मज़लूम आहिनि उन्हनि जे मज़लूमनि जे आवाज़ उठाइण लाइ आहे असीं अॼु धरती धणी तहरीक तरफ़ां ज़िला नौशहर फिरोज़ में जेको ज़रदारी वायरस ख़िलाफ़ ॿियो जलसो कयो आहे त उहो जलसो ज़रदारी वायरस ऐं ज़रदारी माफ़िया खे ख़बर पई हूंदी ही चंद माण्हू न सम्झो ही उहे माण्हू जेके कादिर चांडिया जा साथी आहिनि वक़्त अचण ते तव्हांखे ऑफिसनि मां कुर्सियुनि मां उथारे पादर बि हणंदा त तव्हांखे धिके ॿार बि कढंदा ऐं पंहिंजे अवाम खे ही हक़ बि वठी ॾींदा ही माण्हू ईअं न सम्झो त ही चंद माण्हू आहिनि छो त सिंधीअ में चवणो आहे या पाड़े ते जवान नज़र आहिनि पाड़े में असांजो चेयरमैन जवान आहे उनजा साथी जवान आहिनि असां उन सां गॾु ज़रदारी माफ़िया खे ख़बर पवंदी त ही जेके माण्हू आहिनि हर ज़िले में इंशाअल्लाह शरीक थी तव्हांखे ॾसींदा त तव्हांजी हाणे करप्शन जो ख़ात्मो थी चुको आहे उहो कादिर चांडे जे रूप में आहे धरती धणी तहरीक जे कारकुननि जे रूप में आहे अॼु असीं धरती धणी तहरीक तरफ़ां नौशहर फिरोज़ में दाव खणी आया आहियूं दाव माण्हू उन ॾे खणी ईंदो आहे जेको गांठ कंदो आहे गांव जो अॼु नौशहर फिरोज़ जे ज़िले जे रवासिन वटि इहा दाव खणी आया आहियूं त दाव जो दाद बि जोड़ कंदो आहे न त सिंधीअ में चवणो आहे फड़े भाग आहे खट खाली चङी आहे सिंध बेगुनाह थई सिंध बेगुनाह थई ॾिसी मौत मंज़र दबी कान दिलड़ी ॾिसी मौत मंज़र दबी कान दिलड़ी पंहिंजा चौपर वात घोड़ा गड़ी पिया असां हींअर मरकज़ी तर्जुमान जावेद लाशारी खे रिश्ते ते अचण ते भली कार था चऊं मरकज़ी उहदेदार जावेद लाशारी साहब खाली करायो जेके भी दोस्त स्टेज ऐं उनजे आसपास बीठा आहिनि सभिनी खे गुज़ारिश आहे अॻियां हली अचे जेके भी दोस्त स्टेज ऐं उनजे आसपास में बीठा आहियो सभिनी खे गुज़ारिश आहे कि साम्हूं अची बीहो गुज़ारिश था कयूं हेठि लही बीहो कॾहिं दूध कॾहिं डोडो कॾहिं दूल्हा कॾहिं होशू कॾहिं हेमू कॾहिं डोडो कॾहिं दूल्हा कॾहिं हेमू कॾहिं हेशू सदा सूरन सबूतनि खे ॼणींदी माउ तूरे जा कॾहिं डोडो कॾहिं दूल्हा कॾहिं होशू कॾहिं हेमू सदा सूर सबूतनि खे ॼणींदी माउ तूरे जा पुकारे तो जॾहिं माता पुकारे तो जॾहिं माता रो रेटा कफन हूंदा
धरती मां वा धरती जॾहिं बि सॾु कंदी जेको गैरती पुटु हूंदो उहो कॾहिं बि न बीहंदो मां वरी बि दोस्त खे गुज़ारिश थो कयां हेठि रही कॾहिं दादो कॾहिं दूल्हा कॾहिं होशू कॾहिं है मुंहुं सदासू रह सपोतनि खे ॼणींदी माउ तूं रहिजा पुकारो तो जॾहिं माता रो रे तो कफन हूंदा किथे था घोट को घटिजनि किथे था घोट को घटिजनि ॼणींदी माउ तूं रहिजा स्टेज पे वेठल मुंहिंजी पार्टी धरती दड़ी तारीख़ जे चेयरमैन कादिर चांडो साहब मुख्तलिफ ज़िलनि खां आयल धरती दड़ी तारीख़ जे ज़िला सदर दोस्तनि तालके दोस्तनि सियासी समाजी तंज़ीमुनि जा आयल दोस्त ऐं हिते मुशर्रफ जा मौजूद बाग़री दोस्त मुसलसिल 15 सालनि खां 20 सालनि खां सिंध जे मथां पीपुल्स पार्टी इहे मुसलित कई वई आहे ॼणो असां हिननि बेग़ैरतनि जो ठीको खयो सिंध में मुसलसिल थानेदारी मुसलसिल बेरोजगारी मुसलसिल बुख बदाली ये महसूस थे तो असांखे त इहे ऑफिसनि में कामोरा न बल्कि बेग़ैरत दलाल वेठा आहिनि हिननि CSS वॾे खां वॾा इम्तिहान पास करे हिननि क़ुर खयो त असां आवाम जी ख़िदमत कंदासीं चूंडियल नुमाइंदनि ते त का मयार कोन्हे छो त उन्हनि जो इहो धंधो आहे त ग़रीब जो माल खाइणो आहे ग़रीबनि जो हक़ खाइणो आहे इहो उन्हनि जो कारोबार आहे पर असां कानूननि खां पुछूं था तव्हांजो क़ुर खणी तव्हां इन सीट ते वेठा आहियो त असां आवाम जी ख़िदमत कंदासीं हींअर गुज़रियल जेका असां वटि ताज़ी सूरत आहे जेका गुज़री सिंध में बोर्ड बरसात जी जीअं बरसात अञा हले पई सिंध सरकार 15-20 करोड़ फी ज़िले जे लाइ ऐलान करे छॾियो पर असांजा जेके बेग़ैरत कानोरा हुया एनजीओ जे तरफ़ां मिलियल सामान ॾेखारे फोटू पिया कढाइनि त असां पंहिंजे बाबे सिंध सरकार जे तरफ़ां हुआ सामान था ॾियूं वक्त घटा मुझी पार्टी चेयरमैन साहब जन पिंडाल में मौजूद है आखिरी कुछ गालियों करे मां पंहिंजी जगह वठंदुसि त मुंहिंजा सिंध जा गैरतमंद भाइरो ड्राइविंग रूम में वेही प्रेस कॉन्फ्रेंस करण सां कुछ कोन थींदो सिर्फ़ ऐं सिर्फ़ सोशल मीडिया ते वेही वावेला करण सां कुछ कोन थींदो हींअर असांखे जेको कादिर चांडो नालो मिलियो आहे खुदा खुद कुरान में फरमाया त जेका क़ौम पंहिंजी तक़दीर बदलाए न चाहींदी त मां बि न बदलाईंदुमि असां वटि मुसलसिल 15-20 सालनि में बेटा शहीद थींदा रहिया आहिनि ऐं असां तव्हां सिर्फ़ मज़म्मत कंदा रहिया आहियूं हींअर वक़्तु आहे हींअर ॿाहिरि निकिरी अमली कमु करण जो वक़्तु आहे मां सम्झां थो चैलेंज सां चवां थो त सिंध में हिन वक़्तु वाहिद हिकु ई माण्हू आहे कादिर चांडो जेको असां तव्हांजे बचनि जे आईंदे जो सोचंदो असांजो जेको माज़ी गुज़री वियो माज़ी में असांजा वॾा जेके वॾेरनि भोतारनि जी गुलामी करे विया हींअर हलंदड़ हाल में सॼी सिंध हिननि तबाह करे छॾी आहे त हाणे बचो आहे असांजो आईंदे जेको ईंदड़ असांजो वक़्तु आहे जेकॾहिं ईंदड़ वक़्त जे लाइ तव्हां हींअर बि अगरि ख़ामोश थी पंहिंजे घरनि में वेही रहियो त ख़ुदा जे कसम चंद सालनि खां पोइ तारीख़ में लिखियो त का सिंध ऐं तारीख़ असां सिंध जा जेके नौजवान अगरि असां पंहिंजे हक़ जे लाइ न विढ़ियासीं त किताबनि में ॿियूं क़ौमूं असां ते लानत कंदियूं त ही कहिड़ी क़ौम हुई जेके ज़राअत जेके
हर जेको आहे ख़ुदा जे तरफ़ां मिलियल नेमत सिंधी वाहिद सॼी दुनिया में किथे आहे जिते मादनियात यूरेनियम हर गिलास जो एलिमेंट मिले थो, कोयलो मिले थो, सोन मिले थो, पर उन जे बावजूद भी असांजा बच्चा, असांजा नंग, असांजा दंग सभु कुतनि जे हवाले। सिर्फ़ छो जी असांजी घटिताई आहे। ही वक़्तु तो ख़ुदा पंहिंजे बच्चनि जे लाइ सोचे, पंहिंजे आईंदे जे लाइ सोचे। जेकर हिन जिदोजहद में अगर धरती दरी तहरीक जा असां कारकुन अगर असां अॻियां जेकॾहिं शहीद भी थी वियासीं त समझ में कुर्बान पर ख़ुदा करे असांजी सिंध सारी मां लफ़्ज़नि सां पंहिंजी जॻह वठंदुसि त ॾेई मौत खे मात मुंछी मुआसी, ॾेई मौत खे मात मुंछी मुआसी, मगर मैं नस्ल खे उजाड़े वियासीं। जीअं कातिल चाहे जीअं सिंध तूं हर कंहिंजो आ साथ ॾिनो, अॼु मुंहिंजो वारो आयो आहे, साथ ॾिए तो साथ छॾे असां पाण निभाए वेंदासीं। हाणे असां उन मोज़िज़ शख्सियत जंहिंजो एतिरी इंतज़ार कयो आहे हिन प्रेस क्लब रोशानो फिरोज़ में, मोहतरम जनाब धरती धड़ी तहरीक जो सरबराह, धरती धड़ी तहरीक जो गैरतमंद लीडर जनाब कादिर बख्तियार साहब खे हिन स्टेज ते अचण ते भली कार था चऊं। या रब तोखे दाती, या रब तोखे दाती, या रब तोखे दाती, या रब तोखे दाती। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरियां सभिनी जो शुक्रिया अदा कंदुसि, पर कुछ ॻाल्हियूं मां शुरूआत में तव्हां सां करणु चाहियां थो। सिंध जा माण्हू जेके हिन वक़्तु कंहिं ख़दशनि जो शिकार आहिनि, सिंध जे माण्हुनि में ख़ौफ़ फैलाइण जी कोशिश कई थी वञे त सिंध खे ॿ टुकड़ा कयो वेंदो, त मां उन्हनि दुश्मननि खे वार्निंग थो ॾियां, उन्हनि खे ॿुधायां थो त शुक्र कयो असांजे हथ में, असांजे अॻियां ही माइक आहे। जेकॾहिं सिंध खे धार करण जी कोशिश कंदो त पाकिस्तान जी तारीख़ में एॾो खून खराबो छा समझो त ही सिंध जा माण्हू कॾहिं बि मुताद न थींदा। अॼु धरती धड़ी तारीख़ जे नौजवाननि नौशर फिरोज़ में गॾिजी इहो ॿुधायो आहे त ज़रदारी वारिस ख़तम थी चुको जेके हिन महिल ताईं मुतहद न आहिनि था, उनजो सबब इहो आहे त असां वॾेरनि सरदारनि ऐं जागीरदारनि जे अॻियां झुकूं था ऐं अलाह साईं असां खां नाराज़ आहे। उतो अलाह खे राज़ी कयो। या रब तोखे दाद ॾेई, सिंध खे गुनाह ॾेई, या रब तोखे दाद ॾेई, सिंध खे गुनाह ॾेई। ऐं अलाह तव्हां खां तॾहिं राज़ी थींदो जॾहिं तव्हां ग़रीबनि जी मदद कंदो, जॾहिं तव्हां यतीमनि जे मथे ते शफ़क़त जो हथ रखंदो, जॾहिं तव्हां बेवाउनि जो सहारो बणिजंदो, जॾहिं तव्हां सुन्नत रसूल ते अमल कंदो, जॾहिं तव्हां धरतीअ जे दुश्मननि खे मूत ते मचर ठोकींदो। सब खां पहिरियां जेका ॻाल्हि मूं तव्हां सां कई इहो इन जे करे कयूं त सिंध जो माण्हू कंहिं बि ख़दशे जो शिकार न थिए, सिंध खे कंहिंजो पीउ बि धार नथो करे सघे। जिंदाबाद जिंदाबाद कादिर चांडियो जिंदाबाद 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 कादिर चांडियो जिंदाबाद 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 कादिर चांडियो जिंदाबाद। आनंद में केर न घुर्जे, कादिर चांडियो शेर घुर्जे,
मूंखे दीन मोहम्मद ॿुधायो नौशरो फॉरेस्ट जे ज़िले सदर त उन जी DC सां मुलाक़ात थी, हितां जी इंतज़ामिया सां मुलाक़ात थी। उहो उन जे करे त असां पंहिंजा जलसा पुरअमन तरीक़े सां करणु चाहियूं था। पर दीन मोहम्मद ॿुधायो त हिते ही पीपल्स पार्टी जो ॻड़ हुयो, हू ख़ौफ़ज़दा आहिनि त धरती धड़ी तारीख़ जा नौजवान हाणे असांखे हिते रहण न ॾींदा, तंहिंजे करे जलसे जी इजाज़त न ॾींदासीं। पर उन बावजूद जलसो करे न कयोसीं। Corrupt Kamar Allah Badal. Rasi Hafiz Allah Badal. Corrupt Kamar Allah Badal. तव्हां सभिनी खे मुद्दा थियणो पवंदो। मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ज़हन में रखो त कानून जलसनि ऐं जुलूसनि सां न आहिनि जुड़ंदा, रोडनि ऐं रस्तनि ते न आहिनि जुड़ंदा। अॼु जे करे तव्हां ख़ौफ़ज़दा आहियो, परेशान आहियो त किथे सिंध खे धार न करे वञनि, जेका हुन जे पीउ में बि ताक़त कोन्हे। पर मां चवां थो त जेकॾहिं धरती धड़ी तारीख़ जा नौजवान सिंध जे हर तक में बीहंदा, असेंबली में वेंदा, त इंशाअल्लाह सिंध जी तरक़ी मुमकिन आहे। ही चवनि था त तव्हां जलसा नथा करे सघो, जुलूस नथा कढी सघो, रैलियूं नथा कढी सघो। मुंहिंजे दोस्तनि मूंखे ॿुधायो त तव्हां सिंध जे हर ज़िले में वञी करे जलसा जुलूस कयो था, माण्हुनि में शऊर बेदार थिए थो। पीपलनि जे तरफ़ां तोखे पैगाम आहे त 3 केस तो ते अॻ में ई आहिनि, 4 खां 10 केस तो ते अॻ में ई लॻाईंदासीं। मूं उन्हनि खे जवाबु ॾिनो त मुंहिंजो इंसाफ़ ख़ुदा कंदो, मुंहिंजी तव्हां रब खे आहे, ऐं इंशाअल्लाह असांजा नौजवान रब खे तव्हां ॾेई सिंध सां इंसाफ़ कंदा। मूं उन्हनि खे इहा ॻाल्हि बि कई त जेकॾहिं तव्हां मरण ऐं माराइण जी ॻाल्हि कयो था त असांजे नौजवान हथनि में चूड़ियूं न आहिनि पातियूं। असांजा नौजवान तव्हांखे न सिर्फ़ रोडनि ऐं रस्तनि में केली था। सिंध में जेकॾहिं का तंज़ीम आहे, सिंध में जेकॾहिं सिंध जे ॻाल्हि करण वारी का तंज़ीम आहे, का जमायत आहे जेका पीपल्स पार्टी वारनि जे बूथ में मोचड़ो आहे, त उहा धरती धड़ी तारीख़ आहे। हमेशा वॾेरनि सरदारनि ऐं जागीरदारनि खे वोट ॾेई असेंबलियुनि ताईं पुॼायो आहे, ऐं उहे दलाल हर भेरे सिंध जो सौदो कंदा आहिनि। ही पंहिंजी माउ भेण जो सौदो कंदा। वाइदो कयो जेकॾहिं सिंध जी वैधानिक ते ॻाल्हि आई त कराची खां वठी कश्मीर ताईं रोड रस्ता ब्लॉक त थींदा, पर सरकारी मोचड़ो में सभ खां पहिरीं सफ़ में तव्हां हूंदो। सिंध जी वैधानिक ते को कंप्रोमाइज़ न आहे। शुक्र कयो मसाइल बि इहा ॻाल्हि कई आहे, जेकॾहिं सिंध जी वैधानिक ते ॻाल्हि कंदो त मुंहिंजे अॻियां ही माइक हथियार हूंदो। हिते मौजूद जेके बि इदारा आहिनि, पब्लिक हेल्थ हुजे, PMA, DC, इरिगेशन, जेके बि इदारा आहिनि, जेके बि कामोर आहिनि, जेके क्लर्क सिपाही आहिनि, सभिनी जे लाइ पैगाम थो ॾियां त अॼु तव्हां पुलिस मोबाइल देर सां मोकिली आहे।
हीअर पहुची वई आहे हा मुंहिंजो उन्हनि जे लाइ पैगाम आहे त हाणे दीन मोहम्मद जी अॻवानी में नौशर फिरोज जा नौजवान धरती धणी तारीख़ जा नौजवान तव्हां खां पुछाणो कंदा जेकॾहिं मुंहिंजे कंहिं बि नौजवान खे दीन मोहम्मद समेत कंहिं बि नौजवान खे ज़रे जी ब्रांड आई त तव्हांजी मुंडियूं मरोड़ी मुझे के भी नौजवान करप्शन जी निशानदी कई ऐं मूंखे ॿुधायो त नौशर फिरोज में हिते हिते करप्शन पई थिए त पोइ माण्हू पंहिंजा ॻणे छॾिजो ओतिरियूं एम्बुलेंस ऐं पुलिस मोबाइल घुराए नौशर फिरोज तव्हांजे अबे जो शहर आहे जो तव्हां उन ते करप्शन बि कयो था तव्हां माल बि खाओ था ऐं असांजे नौजवाननि खे धमकियूं बि ॾियो था हाणे जेकॾहिं नौशर फिरोज में कंहिंखे रहणो आहे या त तव्हां रहंदो या जिते जिते भी जलसो थियो उतां जा इदारा उतां जा सरबराह मां वरी बि इहो ई चवंदुसि त होश खां कमु वठनि पंहिंजा कन कीटा कनि ही सिर्फ़ नौशर फिरोज में ईअं न आहे त अॼु आया आहियूं सुभाणे वेंदासीं राति कई बात कई वारी ॻाल्हि न आहे वरी ईंदासीं तव्हां खां पुछाणो करणु तव्हांखे न छॾींदासीं नौशर फिरोज में तरक़ी न पारियो खंडर जो ॾेख पवे नौशर फिरोज पढ़ियल लिखियल माण्हुनि जो ज़िलो आहे शऊर याफ़्ता माण्हुनि जो ज़िलो आहे ख़बर न आहे त हितां जे वॾेरनि ऐं सरदारनि कीअं हितां जे माण्हुनि खे गुलाम करे छॾियो हो जंग जे ज़ंजीरूं पंहिंजूं टोड़े धरती जी तारीख़ में शमूलियत मां धरती जी तारीख़ जे समूरनि ज़िले उहिदेदारनि जो थोराईंदो आहियां जेके कराची खां वठी कश्मीर ताईं जा नौजवान लाड़काना कंबर शहदादपुर शिकारपुर सीता दादू वारे लाड़कानो हैदराबाद मटियारी थरपारकर उमरकोट में आयल नौजवाननि खे सभिनी जी महिरबानी आहे जो तव्हां पंहिंजी सिक में इन धरती जी मोहबत में अॼु हिते पहुता आहियो तव्हांजो को मुफ़ाद कोन्हे तव्हांजी का लालच कोन्हे उन बावजूद तव्हां उन्हनि चङनि भलनि माण्हुनि खां चङा आहियो जेके ॿ रुपए जो पैकेज करे तव्हांखे गाड़ी ॾींदा ही तारीख़ लिखिजे पई जेके घरनि में सुतल आहिनि उन्हनि जो तइदाद शायदि वॾो आहे इहे सोचनि था त ही पाण वञी कमु कंदा मुल्कनि में बॉर्डर ते फौज बि आरींदा आहिनि सिंध जे माण्हुनि तव्हांखे तव्हां इहो सोचो त सिंध जे माण्हुनि तव्हांखे सिपाही करे चूंडियो आहे तॾहिं तव्हां पंहिंजी धरती जी मालिकी जे लाइ हिते बीठा आहियो ऐं हू पंहिंजे घर आराम सां सुता पिया आहिनि सिपाही आहियो तव्हां हिन धरती जा फौजी आहियो तव्हां पंहिंजे वतन जी मालिकी पाण कंदो जेके बि चूंडियल नुमाइंदा आहिनि हिते करप्ट इदारा आहिनि करप्ट कामोरा आहिनि उन्हनि खां पुछणु तव्हांजो कानूनी ऐं इख़लाक़ी हक़ आहे जेकॾहिं कानून में केरु रुकावट करे थो त असांखे ॿुधायो असां वटि 2-3 किलो वज़न वारो सैंडल पातल आहे
इंशाअल्लाह सिंध के हर जिले में जरदारी वायरस के डोज हणंदासीं। मेहरबानी सां नौशर फिरोज में डोज पूरो थियो, वायरस खत्म थियो। हाणे सिंध के ॿियनि ज़िलनि में वेंदासीं। आखिर में बूस्टर डोज किथे लॻंदो? असेंबली कराची, सिंध असेंबली कराची। मुराद अली शाह इन ॻाल्हि ते हिरियल आहे, हू ग़रीबनि खे मिसकीननि खे लठू हणी मोटाईंदा आहिनि। हिननि खे ख़बर न आहे त धरती धड़ी तारीख़ में मौजूद हर हिकु नौजवान मुड़ुस माण्हू आहे, ज़रूरतमंद आहे। जेकॾहिं असांजे अॻियां तव्हां रुकावट बणिबो त मुराद अली शाह तोखे असेंबली मां केले कढंदासीं। धरती धणी तारीख़ जा नौजवान सिंध जे हर तक में बीहंदा, सिंध जे हर तक में तरक्की थींदी, रोड रस्ता ठहंदा। असां कोशिश कयूं था पिया त असांजे वस में जेको बि आहे, असांजे वस में जेको बि आहे, तव्हां उन्हनि माण्हुनि खे चूंडियो था जेके तव्हांजो हक़ फवाए था वञनि। असांजे हथ में जेको बि आहे, थोरो या घणो, असां कोशिश कयूं था त पंहिंजे नौजवाननि खे रोज़गार सां लॻायूं। एतिरे क़दुरु जेकॾहिं असांजो वस नथो पुॼे त पंहिंजूं मिल्कियतूं खपाए बि नौजवाननि खे रोज़गार सां लॻायूं था। ऐं इंशाअल्लाह जेकॾहिं धरती घणी तारीख़ जा नौजवान अॻिते ईंदा त यकीनन तव्हांजो बरजलो थींदा। ज़िंदाबाद। या रब तोखे दाद अथई, या रब तोखे दाद अथई, या रब तोखे दाद अथई, या रब तोखे दाद गुज़ारिश तव्हांखे कंदमि। ही अमर ॻोठ तालब सोलंगी मां आयल आहे। हिन जे पुट खे शहीद शफ़ीक अमन सोलंगी खे बेगुनाह पुलिस क़तल करे छॾियो आहे ऐं अॼु ॾींहुं ताईं इंसाफ़ न थियो आहे। जन पुलिस वारनि, जन थाणेदारनि हिन अमां सां एॾी वॾी नाजाइज़ी कई आहे। उन्हनि में अब्दुल्ला अमान ऐं मूसो माछी ऐं ॿिया पुलिस वारा शामिल आहिनि। उन्हनि खे मां चई थो छॾियां त ही धरती धणी न धड़काना आहिनि। तो इहो क़तल कयो आहे, ईअं न सोच त तोखे फबी वियो आहे। इंशाअल्लाह जेकॾहिं असांखे वरी हिते अची तुंहिंजे तोखे फांसी ते चढ़ाइणो पियो तॾहिं बि चढ़ाईंदासीं। हिते इंशाअल्लाह पहुचंदासीं। दोस्तन के गुज़ारिश है तो मेहरबानी करे स्टेज खाली कयो तो ये चेयरमैन साहब पांजी गाड़ी दे मेहरबानी इंतजामिया के गुज़ारिश है तो मेहरबानी करे रोड खाली करायो। जी चेयरमैन साहब पांजी गाड़ी दे बचा मुनीर जमाली के गुज़ारिश है स्टेज पे मुनीर जमाली बाबा हाजी ज़ुल्फ़िकार चांडियो धरती धड़ी तारीख़ जो हिस्सो आहे। हिननि खे बि हिसण जी कोशिश कई थी वञे। उन्हनि खे बि मां ॿुधाए छॾियां जेकॾहिं ज़ुल्फ़िकार चांडे में हथ हूंदा त इहे सम्झो त कादर चांडे में हथ हूंदा। होश में कमु वठो।